हिंजर त तोखे हा या न जो जवाब नथो ॾेई सघां अॼु अल्लाह असांखे आपत में सलाह सुलू करण ॾे। आ वेठो आहियां, तूं ऐं अदी मिठां भली पाण में ॻाल्हाए अचो। ऐं मिठां जी ॻाल्हि कोन थो कयां माटी, सॼो ॻोठ गॾिजी को फ़ैसिलो कंदो। भली अदा, पर तूं वॾो थी सोचजांइ त हिकिड़े ॾाॾे जी आकाए मथां आहियूं। मिड़ई कुर्ब वारी नज़र कज, पाण में टुटा चङा न आहियूं। खमीसा, तोखे मुंहिंजो ॻाल्हाइण वणे या न वणे? हाजी अल्लाह ॾिनो मिठा ॿोल ॿोले तोखे चरियो ठाहिण आयो आहे, मता हिन जे रासूड़नि ते मोहिजी पवे। अदी मिठा, कॾहिं त तूं बि ॻंढण जी ॻाल्हि कढी कर। छो न खणी हाणे ॻाल्हि खे खुटायूं हाजी अल्लाह न। हाणे तरसी पई त पंहिंजो घर आहे, पंहिंजा कख अथई, न त पोइ टुकड़ी खाई पंहिंजे कखनि ॾांहुं मोटी वञ। रही ॻाल्हि भत खाइण जी या न खाइण जी, उहो सोच वीचार करे ॿिए ॾियारे ते तोखे जवाब ॾेई छॾींदासूं अॼु अल्लाह न। अदा खमीसा, भला हिकिड़ो वरत बख्तूअ खे हींअर वठी वञण जी मूंखे इजाज़त ॾे। हर माण्हूअ जी नज़र जो अलॻि ज़ावियो थींदो आहे। मोहम्मद सालिह, तुंहिंजे तरफ़ खां मारवी मूंखां परे थींदी नज़र ईंदी हूंदी, पर मुंहिंजे पासे खां हूअ विख विख, लम्हो लम्हो, ॾींहुं ॾींहुं मूं ॾांहुं वधी रही आहे। बाबा साईं, निकाह खां पोइ छा थी सघंदो? मोहम्मद सालिह, उन वक़्तु ॾिसी वठिजे। हिन वक़्तु सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए त हाजी अल्लाह ॾिने खे ज़ेवर मोटाए ॾिनई? सुबुह जो सावण फ़कीर जी निंगरी के ॾेई आयो साईं। चङो कई, पर सभिनी जे साम्हूं किनो थी वियसि बाबा साईं। सच पुछो न, मूंखे इन अवां जी ॾाढाई ते दिली सदमो रसियो आहे। अड़े चरिया, आऊं तोखे घटि थियण ॾींदुसि छा? हाजी अल्लाह ॾिने खे मूं ताकीद कई आहे त गह मिलण जो कंहिंसां बि ज़िक्र न कजे। पर साईं, बादल जो त मूं तां भरोसो कजी वेंदो। उनखे चओज वॾी कोशिश सां संगत जे ज़रिए ज़ेवरात कया आहिनि, रांदोर जे मथां थोरो बि कज। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम कमदार। छा थियो? तू अकेलो कीअं आयो आहीं? बाबा साईं, रूप सिंह खे वॾी मगी आहे, हलियो ई न। कमदार, तो खेस मुंहिंजो न्यापो ॾिनो? हाओ बाबा साईं, पर हुन ते को असर ई कोन थियो। बाबा साईं, मूंखे चई त कम हुजे त ॿुधा, बाक़ी ओताक ते हलण जे लाइ मूंखे टेम कोन्हे। चङो, इन्हीअ कम खे मोहम्मद सालिह ॾिसी वठंदो। तू नए वाटर वारी ज़मीननि ते पाणी पुॼाए अच ऐं हारनि खे चई छॾिज रात जो मोगो भञी वेकरो करे छॾनि त जीअं पाणी सवायो अचे। जी बाबा साईं। रूप सिंह केरु आहे बाबा साईं?
तव्हां केरु आहियो ऐं मूंखां छा था चाहियो? चुपचाप वेठो रह सेठ, थोड़ी देर में सब कुछ मालूम थी वेंदई। मूंखे छॾियो न त आऊं न त छा रे, छा करे वठंदे? हा चुप कर, हाणे बंदूक दिमाग़ न फुंदा करे छॾी। सदा जिए मुझो जाने भाव मां, चल कॾहिं न को सुवाल लॻेसि। जे भेण जो एॾो जिगर वारो भाउ हुजे, उन सां ज़मानो कीअं न रिसूं कंदो। भाउ जो एॾो वाखाणो करे हुनखे तो खारे छॾियो आहे। काल बि कासिम ऐं मलुक सां छोरो विढ़ी आयो आहे। त अदा हक़ ते होना मां हुननि पंहिंजी बनीअ मां कंडियूं छो वढियूं? धीअ, जेको मुड़ियो सो जुड़ियो आहे। तॾहिं चवंदा आहिनि त जतन कजे, दुनिया चइनि ॾींहंनि जी आहे। माण्हू हर कंहिंसां रहाईंदो अचे, इन्हे में ई इंसान ज़ात जी भलाई आहे, भलाई। पर मूंखे त भाई जी अरड़ाई वणे थी अम्मा। अब्बा कोन चवंदो आहे त पुट डिंगा चङा। तूं ऐं पीआए मूंखां ज़ोर आयो धीअड़ी, ज़ोर। हिते को वेठो आई ऐं रोई को पियो डिकरा? कुछ कोन को काकी, ये अख में कख पइजी वियो। आउं समझी वियसि बच्चा, इहो माउ पीउ जी यादगिरीअ जो कखु आहे। सो ॾुखियो अखियुनि मां निकिरंदो। तू कीअं आई आहीं काकी? काके खमीसे जी मूंसां कावड़ में मत खसिजी वई आहे बच्चा। हू पिणे सां ठहण जूं वायूं पियो करे। मिंकीअ खे बि हाजीअ वारनि ॾे मोकिले छॾियईं। मूं घणियूं दाहूं कूकूं कयूं पर कोन मुड़ियो। तव्हां मुड़सालनि खे त थीअ लाइ छा वियो आहे? पिणे धणु कराए हलियो वियो तो बि हुनखे रोकियो कोन। काकी, माल मडी सब कुछ अबे जी आहे। ऐं कहिड़े अॻिते मना कयांसि? पोइ इहा ॻाल्हि तोखे उन वक़्तु यादि छो न पई जॾहिं तूं मारवीअ खे कोहण लाइ आतो हुए? उहो बि त हाजी अलहॾिने जी धीअ हुई। तुंहिंजो मथसि कहिड़ो हक़ हो? केसरिया बालमा मोरे पधारो मारे देश रे, पधारो मारे देश। ओ
पधारो मारे देश रे, पधारो मारे देश रे। तुंहिंजो सॾु थियो सभु कमु छॾे पहुता आहियूं खमीसा खान। बाबा लख महिरबानी तव्हां सभिनी जूं। ऐं तव्हां मां मूंखे इहा ई उमेद हुई। खमीसा खान आहे त कुल ख़ैर? बस बाबा के दिल जा हाल औरना था सा त केर ज़माने जा सूर रोना था सा। हुकुम कर। बाबा ज़माने दस्तूर आहे, हर मुल्क हर क़ौम जो को धनी को अॻवान ज़रूर हूंदो आहे बाबा। बाक़ी ख़ल्क़ तो न पुठियां हलंदी आहे। ऐं बाबा ज़माने जो इहो दस्तूर आहे त बुरा भला सभु पाण में गॾिजी हिकु हंधि हिकु राय ॾेई को चङो चूंडीनि था। ईअं आहे या न बाबा? बरोबर अदा, तूं सचो। तो बाबा मुंहिंजे मन में घणनि ॾींहनि खां इहा वलोड़ हुई त बाबा पाण छुड़ियो धन को थी आहियूं। बाबा पाण ते ॻंढण वारी डोर हुजे पोइ उहा कची हुजे या पकी। अॼु अलाह ॾिने त कोन निभायो आहे भाउ, उहो त तव्हां सभिनी ॾिठो, सभिनी ख़बर आहे। इहा कहिड़ी ॻाल्हि थी खमीसा? तूं जो असांजो वॾो वेठो आहीं, असांजूं अखियूं तो में आहिनि। बाबा आहे त ज़िम्मेवारीअ जो वॾो भार, पर मुंहिंजा हीणा कुल्हा हाज़ुर आहिनि। त बाबा हीअ सिसी हाणे तव्हांजी मिल्कियत आहे। ॿुधोसीं हाजी तोदर आयो? हा बाबा इहा ॻाल्हि बि तव्हां सां करणी हुई। हाजी आला ॾिनो कोठ जा रंगियल चांवर ॾेई वियो आहे। निकिरिया जाके शादी जा ॾींहं ॿधा अथनि। पोइ तव्हांजी जेका सलाह हुजे, बाक़ी मूं जवाब लाइ हुन खां मोहलत घुरी आहे। मारी किथे आहे मासी सुकण? मारवी त मलुका भेड़ी खो त पानी भरण वई आहे। तेसी तू काके हाजी सां वे ऐं अव्हां कान चांहि चुल्हे ते रखां थी। हली आदि वे हेॾा। चांहि आऊं थी कारिया मासी, तेसी ताईं तूं काके हाजी सां गॾु वेही हाल हवाल वठ। ईंदे शर्तां तोखे कम में हथ कीअं विझण ॾियां थी? ॿियो तूं सफ़र में थकल आहीं। पुखा विझो पुखा, जंहिंजो नालो निकिरे उहा चांहि काढ़े। जहिड़ी मासी चरी तहिड़ी भाणजी। अदी मलूका तोसां गॾु जेके लजारा माण्हू आहिनि न, उन्हनि खे चयो त घर जल्दी जल्दी पहुचनि। अदी मलूका घर में माण्हुनि जा के ख़ासि ख़ासि मिज़मान आयल आहिनि। वक़्तु आई आहे न बादल?
असांखे त कंहिं हीले बहाने सां माण्हुनि जो मुंहुं ॾिसणो तो ॾिसी वरितोसीं। हाणे हलूं था आदि मलूका। पोइ खमीसे कहिड़ी वर्दी ॾिनी हाजी? चयाई हू छोरे खे चवंदो ज़रूर, पोइ मञे न मञे संदसि मर्ज़ी आहे। हाशिम हो त ख़ुशि न मूंखां परे परे पे घुमियो, बथाण में हो। उते वियसि त मुंहुं फेरे रवानो थियो। मूं पुठियां सॾ बि कया। तोखे धण काहिण खां रोकियई कोन? हिन जो मतलब तो कुछ ठरियल हुयो। दिलनि जा भेद त रब थो ॼाणे सुखां। बाक़ी जे खमीसो सचो थिए त हुनखे सही राह ते आणे सघे थो। जेको पाणी ओझड़ में थो हले सो वरी हाशिम के केड़े तग लाईंदो हाजी? खमीसी ऐं मिठा खे पराए आड़ा में फूकू ॾियण जी हेर पियल आहे। तॾहिं बि पाण हींअर संदन वस में आहियूं, पोइ ॿोड़नि या तारनि। आऊं त चवां थी अॻो पोइ वञी वॾेरे